अस्सलाम वालेकुम याली बता या दोस्तों माया सराज अली ऐं तव्हां ॾिसो था सराज अली ऑफिशियल चैनल। दोस्तों वञा थो जेको दोस्तनि सां ऐं ॿ टे ॿिया जेके दोस्त आहिनि मुंहिंजा उहे बि ॾिसां उन सां जेके ॻाल्हियूं थींदियूं कचहरियूं थींदियूं उन ईअं माण्हू ॾिसे त यार तले में चवंदा त तव्हां जेका काॾे घुमो ई नथा हाणे फिरो ई नथा काॾे परेशान थींदा सब्र कयो घुमंदासीं टूर पढ़ंदा ॾाढो इंजॉय कंदासीं वधीक जेके अपडेट हूंदी तव्हांखे छोकिरी बि आहे तव्हां चल ॿुधाईंदी जीअं दोस्तो असां हाणे ऐं जेका आहे दोस्त आहे मुंहिंजो छा हाल आहे सनाला जो ख़ैर आहे सुठो मज़े में कमकार कीअं माशाल्लाह ख़ैर आहे कमकार कीअं माशाल्लाह फर्स्ट क्लास दोस्तों ये दुकान आहे जेका पंहिंजे शहर में माशाल्लाह ऐं मुंहिंजो दोस्त आहे काफ़ी पुराणो दोस्त आहे मुंहिंजो हिन ते पंहिंजे दुकान ते हिते माशाल्लाह रोज़ाना लॻो पिया अपलोड वीडियो बि अपलोड कयूं त सही आहे ॻाल्हि है न कमकार कीअं माशाल्लाह सही आहे न सही आहे सनाला हलूं सनाला कवर ते अपलोड करे छॾिया सही आहे पोइ तूं कॾहिं कर वधीक ख़ैर आहे कमकार कीअं माशाल्लाह किथे आहे दारी न जो ख़ैर आहे ये हाँ तेरा खेले जो दड़े ओए साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए। क्या खेले जो तेरे फोन आई है वजह मुझे होते कोना रब्तो क्यों ना को बताएं लाजमी ना है को इंसान मां ही प्रोग्राम कया दोस्तों मसलो ना है बच्चों ने बस ये मजा की जगह दोस्त ने वो भी था गठन पैसा ना था गठन चलो होटल ते वेंदा से जन्नत छा क्यों फिलहाल वेंदा होटल ते घुमदा यार पंहिंजो शहर आस्ते आस्ते समझ रहे हो हिन वीडियो में ॾाढी इंजॉय थींदी ऐं घुमंदासीं बि फिरंदासीं बि तव्हांखे जेकी अपडेट हूंदी तव्हांखे चऊं था अलीनाथ छाला वाला ख़ैर आहे सभु मज़े में छाला वाला बाबा हे असांजे प्यारो इहो आहे ॿियो हुनो हे बि दोस्त आहे मुंहिंजो हे खणी थो ॾे और शाला वाला वाह हां हिकिड़ो मिनट खणी ॾेयो बाहर आती काते हो खणी थो खुशी याद मारे ही सजा छोरो अचे को मोला तो चवा तावीज पड़ी दे छोरो यकी ये हाले छा त साले गर्दो तो वने असा पाण करे लाऊ पर हो अञा गर्दो तो वने हो त तुलो हुयो तुलो बेरो पुछा का मोटो हो मोटो माफ करे बहुत मनुष्य लग रहे हो मत करो रहने दो बहुत बुरे लग रहे हो तौबा 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 थारा मूड खराब कर दिया पुछा करे तो भाई अली ना केड़ा वार होंदा है शाका लगो ए शाका एडो तुलो भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये मतलब फिलहाल दोस्तों असां जो घुमता फिरता से नाए त होटलन ते वञूं काथे इंशाल्लाह इहा बि तव्हांखे ॾेखारींदा ते वीडियो पर इहो थींदो आहे आस्ते आस्ते कम दोस्तों तव्हां चओ था हिकिड़े कमेंट में मूंखे ॿुधायो व्हाट्सएप ते उन चयो तूं जेका घटि ते उहे पहिरियां थो पंहिंजा जेको दोस्त ॾेखारे थो सही आहे तुंहिंजी ॻाल्हि तूं होटलन ते नथो घुमे बाबा होटलन ते घुमंदा कीअं सलमान हां साईं हलदा गाड़ी स्टार्ट कर। चप्पल छूट गया। हम फर्स्ट स्टार्ट असां चवण जो मक़सदु ईअं घुमंदासीं फिरंदासीं उहो तॾहिं थींदो उहो थींदो सफ़र सां ॿ टे ॾींहं छॾियो असांखे हाली असां इंजॉय करे वठूं तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं मुंहिंजो जेको पंहिंजो वीडियो जेको ब्लॉग था ॾिसो था इहो एडिटिंग कंदो आहे बाक़ी मूंखे न ईंदो आहे वीडियो एडिटिंग करणु मूंसां इलाही वार हफ़्तो कनि था मुंहिंजा दोस्त मुंहिंजो जेको एडिटिंग जेको आहे मेहनत कंदाऊं मेहनत जो फल इंशाल्लाह अल्लाह कंदो असांखे मिली वेंदो इंशाल्लाह असांजी मेहनत आहे इंशाल्लाह हे बि घटि न आहे माशाल्लाह हे बि असां पूरो माना साथ ॾींदो आहे असां हर शइ में वेठो हूंदा काॾे घुमण में फिरण में माना दॿाईंदो आहे ॻाल्हि कई अथई दोस्तो असां जेका वीडियो भरियूं पिया उहो वीडियो बि भरियो अथई ज़बरदस्त वीडियो हुयो वरी हलदे हलदे वो सेव ही न कयो अथई सुबुह तक़रीबन निकिता आहियूं 2 कलाक थी विया हिन को वीडियो रिकॉर्डिंग करायो आहे हिन सेव ही न कयो आहे हिन वीडियो रिकॉर्ड सरकारी कॉल अची वई हिन असां तड़बड़ कयोसीं फ्रेश थी वियासीं तूं वियासीं त हाणे हिन जो कान हली न वठे यार हिते सरकारी फोन आहे कमन न तो ना 20 साल था तो वीडियो रिकॉर्ड न कर जाए असां चङो अथई 15 सेकंड जो वीडियो रिकॉर्डिंग कयोसीं जेकॾहिं दोस्तो असां 2 कलाक जो वीडियो रिकॉर्डिंग सरकारी कॉल अची वई इन करे मां सेव करण भुली वियुमि अरे वाह यार सरकारी एडी फोन हुई अर्जेंट में मां वीडियो रिकॉर्डिंग मेहनत कई असां वीडियो विझाए छॾियो अथई
दोस्तों हाणे वेंदा वीडियो वग़ैरह ठाहिण टिकटॉक पे वीडियो भी अपलोड कंदा हिन भाउ टिकटॉक जेके जेका नालो आहे तव्हां पंहिंजो नालो अली ॿुधायो नवाज़ शुजरा 22 जल्दी फॉलो कयो शेयर कयो ऐं ॾाढी महिनत करे थो इहो बि मूंसां गॾु हूंदा जोड़ी में तव्हां चवंदा आहियो मूंसां अलाए केतिरनि जा कमेंट आहिनि अली नवाज़ बिल्कुल चवंदा आहियो तव्हां जोड़ी में जेका तोसां हेॾो तव्हांजो कोन हूंदा आहियो मां हूंदो आहे ज़रूरी आहे त संगत आहे त निभाइणो पवे थो असांजी दोस्तो जेतिरी थी सघे महिनत कंदासीं वधीक हलंदासीं तव्हांखे जेके बि चवंदे ॾींदासीं ऐं बि हेठि आहे जेका टिकटॉक थो हलाए हा टिकटॉक हलाईंदो छा हा भाई ॾिसो टिकटॉक हलाईंदा हिनखे नालो कयो तुंहिंजो चैनल नालो छा चई मुंहिंजो जेका सलमान अली 84 चौटरी फॉलो कयो शेयर कयो ऐं मुंहिंजो त जेका तव्हांखे ख़बर आहे पहिरियों चल झूठा जेकी अपडेट हूंदी तव्हांखे ॾींदासीं हलो हलो भाउ हलो बंदि कयो हलो ठीकु आहे जेका वीडियो वग़ैरह ठाहिण ॾिसूं था ऐं जेका एडिटिंग थींदी ॾाढी हैवी नवाज़ बीठो आहे हलनि नथा सलमान वाक़ा सलमान परेशान हलनि था हलनि था मूंखे त नथो लॻे हलनि था हिन हलनि था असां नथो त आइडिया नालो ॿुधायो आहे न बस हाणे शेयर कंदा ई पाण हाणे बाबा तोखे माण्हू लाइक बि कंदा शेयर बि कंदा फॉलो बि कंदा मां त ॿुधाए छॾियो सभिनी खे ॿुधाए हाणे शेयर करूं था ठीकु आहे नथा कनि फेमस थी आस्ते आस्ते हा मालिक आहे कोशिशि लॻा पिया आहियूं बाक़ी हाणे हिन छा थो थिए सलमान हिन खाओ और मिर्गी और दोनों वधीक जेकी अपडेट हूंदी तव्हांखे चवंदा असां जेका वीडियो वग़ैरह बि ठाहियोसीं जेका हाणे मां जेका घर आयो आहियां ऐं हुन खां पोइ जेका वेंदुमि मुंहिंजे भाणेजी आहे हुनखे जेका वठी वेंदुमि स्टेशन ते चकर वकर हणाईंदुमि ऐं घुमंदुमि ॾाढो पंहिंजे भाणेजी खे जेका वठी आयो आहियां जेका स्टेशन ते झटि हुनखे घुमायूं था चए बि त तव्हां उहे जेका वीडियो ठाहिया था ब्लॉग ते घुमो था हीअं हूअं वॾो इंजॉय कयो था बाबा इंजॉय कंदासीं नी हा कीअं बाबा इंजॉय कंदासीं नी हिते त मां चवां त क़िस्मत इंजॉय त थींदी न असांजी वीडियो तव्हां ॾिसो था उन ॾींहुं तव्हां ॾिठो जेका मूंखे कारनि ते जेको घुमां पमा ॿुधाए हक़ीक़त आहे ब्लॉग में ॿुधाई हिकिड़ी माई हुई मैसेज कयो व्हाट्सएप ते ॿुधाए चए पियो तूं वॾो घुमे थो ईअं घुमे थो चई पहले केरु भरता मां पहले तो पीउ भरता ज़ारी ॻाल्हि गहूं असां भरतासीं न पहले बि हे मैच ते आहिनि तबलीग थो हेॾे हिते थो वञनि विया तबलीग ते हिते थो ॾिठो मैच थी थिए हिते थो हेॾे आया आहिनि हाणे मैच अफ़गानिस्तान पाकिस्तान जी मैच आहे इहे हलूं घर है न छोकिरा अचनि था दोस्तनि मज़ा ॿ टे उहे ईंदा उन जो इंतज़ारु कयूं था वधीक आया आहियूं ऐं चकर ते आया आहिनि कीअं भाउ विनोद शाला वाला केरु आहे चङो त परे केरु केरु आहे शाला हा शाला वाला केरु आहे मज़े में कीअं आहे ठीकु आहे कीअं आहे तूं ठीकु आहे सभु मज़े में कमकार कीअं मशाला वीडियो वग़ैरह ठाहियो था हा हाणे कॾहिं निकिता आहियो यार सब्सक्राइब भी न था करना संगे हा यार इहो लाइक कर दो सारे शिकल लॻी पंहिंजी पहिरियों इहो भारत मेहनत था करें वञे न हलो ठीकु आहे मां वीडियो मोकिलियां थो ठीकु आहे सही आहे हा घुमूं था ऐं सभिनी सां मिलियासीं दोस्तनि सां मिलियासीं ऐं वीडियो वग़ैरह बि ठाहियोसीं सॼी एडिटिंग बि थी हर शइ कयोसीं दोस्तो हाणे फुल इंजॉय कईसीं इनशाला इहो तव्हांखे वीडियो बहितरीनु लॻो हूंदो जेके